अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां है फराशा। सब खबर है नज़र अहम खबरुन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म थियण जे वेझो आहे। तेहरान कंहिं बि तरह मुआहिदो करणु चाहे थो। जेकॾहिं मुदाख़लत न करियां हा त हिन वक़्त ताईं ईरान वटि एटमी हथियार हुजनि हा। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त न ॾींदासीं। टीवी चैनल्स खे इंटरव्यू में अमरीकी सदर वधीक चयो आहे त जंगबंदीअ में वाद बाबति न पियो सोचियां, उन जी ज़रूरत नाहे। ईंदड़ 2 ॾींहं इंतहाई अहम ऐं ग़ैर मामूली हूंदा। ईरान जंग जी पुॼाणी कंहिं बि सूरत में थी सघे थी। अमेरिका जे नायब सदर जेडी वेंस चयो आहे त सदर ट्रंप ईरान सां आरज़ी न पर जामे डील चाहे थो। ॻाल्हियूं जारी आहिनि। ईरान बि मुआहिदो चाहे थो। ईरान ऐं अमेरिका विच में बेइतमादी हिक रात में ख़त्म नथी थी सघे। हिक तक़रीब में सवालनि जा जवाब ॾींदे जेडी वेंस वधीक चयो आहे त मुआहिदो अहिड़ो थिए जो ईरान एटमी हथियार हासिल न करे सघे ऐं ईरानी अवाम आलमी मईशत जो हिसो बणिजी सघे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सऊदी अरब खां $3 अरब ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान खे मिली वेंदा। सऊदी अरब जे नाणे वारे वज़ीर सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। वाशिंगटन में पाकिस्तानी सिफ़ारतखाने में मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद औरंगज़ेब वधीक चयो आहे त पाकिस्तान गुज़िरियल हफ़्ते $1.4 बिलियन जी अदायगी कई आहे। समूरियूं अदायगियूं वक़्त ते कंदासीं। जेकमाबाद वेझो चोरीअ जी कोशिश, चोरनि भागे अल्लाह ॾिनो माछीअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाईअ बाद घर मुंतक़िल। वारसनि में कोहराम।